अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। साबिक़ वज़ीर आज़म मीर ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली इंतकाल करे वियो। कुझु ॾींहं अॻु दिलि जो दौरो पवण सबबि खेसि इस्पताल में दाख़िल करायो वियो हुयो। मीर ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली कुझु ॾींहंनि खां वेंटिलेटर ते हुयो ऐं अॼु हू इंतकाल करे वियो। जॾहिं त उमरानी बिरादरीअ जे सरबराह बशीर अहमद उमरानी, हाजी अब्दुल कादिर उमरानी समेत BR टाइम न्यूज़ जी समूरी टीम जे तरफ़ खां ताज़ियत जो इज़हार ऐं दुख जो इज़हार। पाकिस्तान स्टील मिल्स जे बरतरफ़ पोरियतुनि बरतरफ़ियुनि खे सिंध हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत जो फ़ैसिलो कलअदम करार ॾियण जी सदा। स्टील मिल्स जे बरतरफ़ थियल 4,500 पोरियतुनि पारां मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त संदन बरतरफ़ियूं गैरक़ानूनी आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत पारां बरतरफ़ियुनि वारो फ़ैसिलो गैरक़ानूनी करार ॾेई मुलाज़िमनि खे बहाल कयो वञे। मुलाज़िमनि पारां वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त स्टील मिल्स जे किराए ते ॾिनल ज़मीन जी रक़म, स्टील टाउन जी टैक्सिस ऐं अरबे रुपयनि जो स्क्रैप चोरी करण जी बि जांच कराई वञे। पीपुल्स पार्टीअ जे सीनियर अॻुवान ऐं अॻूणे सेनेट चेयरमैन रज़ा रब्बानीअ चयो आहे त गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जी मंज़ूरीअ खां सवाइ वफ़ाक़ी इदारनि बाबति को बि फ़ैसिलो नथो करे सघिजे। इदारा ख़ानगाहनि वारो फ़ैसिलो वफ़ाक़ी काबीना ज़रिए करणु गैरक़ानूनी आहे। कराचीअ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे रज़ा रब्बानीअ चयो त हुकूमत स्टील मिल्स जी ज़मीन बि लीज़ ते ॾियण जूं ॻाल्हियूं पई करे। खेनि ॿुधाइणु चाहियां थो त उहा ज़मीन सिंध सरकार जी मिल्कियत आहे। असां पोरियतुनि सां गॾु बीठल आहियूं। तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनीअ सां पाकिस्तान स्टील मिल्स जे बरतरफ़ मुलाज़िमनि जे अॻुवाणनि जी मुलाक़ात। सईद गनीअ बरतरफ़ मुलाज़िमनि जा मुतालबा वफ़ाक़ी हुकूमत आॾो रखण जी ख़ातिरी कराईंदे चयो आहे त बरतरफ़ मुलाज़िमनि वारे मामले ते हिकु कमेटी बि जोड़ी वई आहे। हुकूमत मसइलो हल नथी करे त एहतजाज मुलाज़िमनि जो हक़ु आहे। मुलाज़िमनि बरतरफ़ियुनि ख़िलाफ़ जिनाह गेट ऐं बिन क़ासिम रेलवे स्टेशन ते गुज़िरियल ॾींहुं हयल धरणो 16 कलाकनि बाद सिंध हुकूमत जे मुदाख़िलत ते ख़तमु कयो हुयो। सिंध में क़ातिल कोरोना वायरस विघे वधीक 6 मरीज़ हयातियूं विञाए वेठा। फौतियुनि जो अंगु वधी 2,968 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सिंध में 1,983 नवां केस बि रिपोर्ट। वॾे वज़ीर पारां कोरोना सूरत हाल बाबति जारी कयल रिपोर्ट मूजिबि सिंध में मुब्तला कोरोना मरीज़नि जो मजमूई तादादु 1,77,652 थी वियो। 712 मरीज़नि जी हालत गणती जोगी आहे, जिन मां 75 वेंटिलेटर ते आहिनि। सभ खां वधीक कराचीअ में 1,702 नवां केस रिपोर्ट थिया। ECC कराची ट्रांसफॉर्मेशन प्लांट जी मंज़ूरीअ बाबति फ़ैसिलो न करे सघी। मामिलो ईंदड़ इजलास ताईं मुलतवी। इस्लामाबाद में नाणे वारे सलाहकार हफ़ीज़ शेख जी सदारत हेठि थियल ECC जे इजलास में यूटिलिटी स्टोर्स खे इम्पोर्ट कयल खाजरो, तेल ऐं खंडु सिधी रेत ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई। परॾेह मां कपह घुराइण ते रेगुलेटरी ड्यूटी ख़तमु करण ऐं स्टील मिल्स खे गैस फ़राहम करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। सिंध हुकूमत असिस्टेंट कलेक्टर जो इम्तिहान पास न कंदड़ 15 सीनियर ऑफिसर्स खे शोकाज़ नोटिस जारी करे छॾिया। असिस्टेंट कलेक्टर जो इम्तिहान पास न कंदड़नि में 17 खां 20 ग्रेड जा ऑफिसर्स शामिल। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।